बिठरा में राह हक़ पार्टी तरफ़ां ग़रीब ऐं बेपोत मरीज़नि जे इलाज लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु करे मरीज़नि जो इलाज कयो वियो। पाकिस्तान राह हक़ पार्टी ज़िले मटियारी जे सदर इमदाद अली सोलंकी, जनरल सेक्रेटरी मौलाना हाफ़िज़ नोमान बंगलानी जी सरबराही में मुनक़िद कयल मुफ़्त मेडिकल कैंप ऐं 200 खां वधीक मरीज़नि जो चेकअप बाद इलाज करे खेनि मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। जॾहिं त हिन मौक़े ते माहिर डॉक्टर अयाज़ अली चंड ऐं मोहम्मद यूसुफ चंड मौजूदु हुआ। मेडिकल कैंप शाम जो 6 बजे ताईं जारी रहियो ऐं अक्सर करे बुखार, ज़ुकाम, खंघि, ख़ारिश, मादे, शुगर ऐं ब्लड प्रेशर जे मरीज़नि पहुची इलाज करायो। उन मौक़े ते हाफ़िज़ नोमान बंगलानी जो चवणु हो त पाकिस्तान राह हक़ पार्टी तरफ़ां मेडिकल कैंप जो आगाज़ कयो वियो आहे, जंहिंजो मक़सदु ग़रीब ऐं मिसकीन माण्हुनि खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम करे इन्हनि जो मुफ़्त इलाज करणु आहे, जंहिं ॾींहुं अॼु बिठरा मां शुरूआति कई आहे। इंशाअल्लाह समूरे ज़िले अंदरि मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कया वेंदा। बिठरा जे अलाह वारे चौक भरिसां क़ाइमु कयल मुफ़्त मेडिकल कैंप ते मौलाना राशिद अली फारूकी, शुएब निज़ामानी, दरिया ख़ान रिंद, कुकफेल रज़ा खोसो, अदनान राजपूत, इमरान अली रिंद, हिदायतुल्लाह रिंद, मोहम्मद तसव्वुर राजपूत ऐं दीन मोहम्मद शाहानी तरफ़ां मेडिकल कैंप में भरपूर सहकार कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची